अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अॼु इस्लामाबाद में थींदियूं, समूरा इंतज़ाम मुकम्मल। अमरीकी ईरानी वफ़दनि जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां धारदार मुलाक़ात। अमरीकी वफ़द नायब सदर JD वेंस जी क़यादत में वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। ईरानी वफ़द जी बि स्पीकर बाकिर कालिबाफ ऐं परदेही वज़ीर अब्बास इराक़ची जी अॻवानी में वज़ीर आज़म सां मुलाक़ात में परदेही वज़ीर इसाक़ डार ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी मौजूद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़िते में अमन लाइ दुरियुनि विच में ॻाल्हियुनि लाइ सहूलियतकारी जारी रखण जा ख़्वाहिशमंद आहियूं। ॻाल्हियूं ख़िते में पायदार अमन लाइ अहम साबित थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इस्लामाबाद ॻाल्हियुनि लाइ सुठी टीम उमाणी आहे। असां लाइ डील बहितर हूंदी त ईरान वटि एटमी हथियार न हुजनि। अमरीका खे कंहिं बि बैक प्लान जी ज़रूरत न आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरम्स वारो सामूंडी लंघ जल्द खुली वेंदो। हूअं बि हरम्स वारो सामूंडी लंघ असां इस्तेमाल नथा कयूं, ॿिया मुल्क इस्तेमाल कनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर बाहि विसाइण ऐं ॻाल्हियूं कराइण में तारीख़ी किरदार अदा कयो। ख़िते में हाणे जंग न पर अमन जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। दुरियूं ॻाल्हि ॿोल ज़रिए मामला हल करण ते राज़ी आहिनि। क़ौम खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त आरज़ी जंगबंदी थी चुकी आहे। हाणे उन खां ॾुखियो मरहलो डिघे मुदे जी जंगबंदी आहे। हीउ मरहलो ऐं मेक ऐं ब्रेक जे बराबरि आहे। रानीपुर वेझो जोनेजा दुरियुनि में खूनी विरहांद। हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, 4 ॼणा क़त्ल। दराज़ा शरीफ़ जे ॻोठ वरियो वाहन जी दुरियुनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग में साईंदाद जोनेजो, लाल खान जोनेजो, प्यार अली सरकी ऐं नोमान सरकी मारिजी विया। औरत समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध जावेद आलम ओढो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। मीरपुर ख़ासी शागिर्दियानी फहमीदा लिगारी जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। शागिर्दियानी जा वारिस, शागिर्दियानी ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल। मीरपुर ख़ास में वारसनि, शहरनि ऐं शागिर्दनि पारां हयल धरनो ॿिए ॾींहुं बि जारी। फहमीदा जी भेण जी हालत ख़राब। जामशोर में जिस्कम कारकुननि ऐं शागिर्दनि जा इंडस हाईवे ते धरना, गाॾियुनि जूं डिकियूं कतारूं। दादू, टंडवादम, पिंगरियो, फरीदाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। वारिसनि ऐं अॻवाननि पारां शागिर्दियानी खे आपघात ते मजबूर ऐं हिरासा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। शागिर्दियानी फहमीदा लिखारी जे केस में नामज़द 2 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। मीरपुर ख़ास जी अदालत कॉलेज जे प्रिंसिपल ज़फ़र हुसैन तनवीर ऐं संदसि घरवारी प्रोफेसर फरज़ाना मजीद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 3 जवाबदार फार्मासिस्ट आबिद लिगारी, शागिर्द अब्दुल्ला ऐं अब्दुल रहमान अञा फरार। पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम। शागिर्दियानी फहमीदा लिगारी 4 ॾींहं अॻु उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हिरासमेंट खां तंग थी मुबैना तौरु आपघात कयो हो। खिपरो वेझो नौजवान जो वण में फाहो खाधल लाश हथ। वारसनि क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। काई ताणी जे त ॻोठ बका मोहम्मद हालेपोटो में मोहम्मद उर्स हालेपोटो जो तशद्दुद थियल लाश वण में टंगियल हालत में मिलियो। वालनि जो चवणु आहे त राति देर सां पुटु मोबाइल फोन ते कॉल अचण बैदि घरां निकिरी वियो हो। सुबुह जो संदसि लाश मिलियो। खेसि क़त्ल कयो वियो आहे। शफ़ाफ़ जांच करे खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। टंडो जाम वेझो पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबिलो, 4 फौरू मारजण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टंडो केसर लिंक रोड ते ॾोहारियुनि जी मौजूदगीअ जे इत्तला ते कार्रवाई दौरान मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾेवट में 4 ॾोहारी मारिजी विया ऐं 3 ॾोहारी ऊंदाही जो फ़ाइदो वठी फरार थी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप अब्दुल कदूस लाशारी, असद बोज़दार, अब्दुल जब्बार सब्ज़ोई ऐं इरफान बुलेदी तौरु थी आहे। मारिजी वियल 4 फौरू कुझु ॾींहं अॻु इस्लाम कोट खां हैदराबाद वेंदड़ कोच जे मुसाफ़िरनि खां फुर लुट में मुलविस हुआ।